हर खबर ते नजर खबरदारी सां खबरदार न्यूज़ अलर्ट। पाकिस्तान की सियासत में हलचल 10 अप्रैल ते सियासी धमाको थियण वारो। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे मरकज़ी कोर कमेटी के मेंबर हाजी शफकत हुसैन पारां 10 अप्रैल ते इलाक़ाई सियासत ऐं खानदानी हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस करण वारो। हर खबर ते नजर खबरदारी सां खबरदार न्यूज़ अलर्ट। हर खबर ते नजर खबरदारी सां खबरदार न्यूज़ अलर्ट। पाकिस्तान की सियासत में हलचल 10 अप्रैल ते सियासी धमाको थियण वारो। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे मरकज़ी कोर कमेटी के मेंबर हाजी शफकत हुसैन पारां 10 अप्रैल ते इलाक़ाई सियासत ऐं खानदानी हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस करण वारो। हर खबर ते नजर खबरदारी सां खबरदार न्यूज़ अलर्ट।